अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यदिना व नबियना व मौलाना सय्यदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। सुबहान तुहिंजी साहिबी अजब ॾिठी सी रंगा पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं। मींहं वसन मुंदई त सदा वसे तूं। लोक रुसी त भले रुसी शल हिक न रुसी तूं। लोक रुसी त भले रुसी शल हिक न रुसी तूं। जे अचे अंगण मूं त सभु मदायूं माफ़ थियनि। मेरा शाह मदद कर दाहां सुणी दादी आहीं अब्दुल लतीफ़ जो हसनी पीर हादी। बादशाह पीर बगदादी कर का मुहार मुरीद ते। हम्द ऐं सलात खां बाद अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां नूरानी इरफानी रूहानी महफ़िल मुबारक 11 शरीफ़ जी नूरानी महफ़िल में हाज़िर आहियूं। अल्लाह ताला जल्ल जलालु मन वालहू असां तव्हां जी हाज़िरी पंहिंजे बारगाह में क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला ईमान जी सलामती अता फ़रमाए, मख़लूक़ जी मुहताजी खां बचाए। अल्लाह साईं असां तव्हां खे मदीने वारे मीर जी सची मोहब्बत ग़ुलामी नसीब फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह मीलाद जूं महफ़िलूं ऐं 11 जूं महफ़िलूं अल्लाह ताला अहले सुन्नत वल जमात खे नसीब फ़रमायूं आहिनि। 11 शरीफ़ दरअसल में इहो भी महबूब करीम अलैहिस्सलाम जो मीलाद आहे। बगदाद शरीफ़ जी शहर में बुज़ुर्ग आलिम कामिल दीनदार दुनियादार रबीउल अव्वल शरीफ़ में मीलाद कंदा हुआ। हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण रबीउ सानी जी चंड जी 11 जी रात सरकार जो मीलाद शरीफ़ मुक़रर कयो। पाण मीलाद जॾहिं मुक़रर कयूं 11 तारीख़ हमेश हुज़ूर जो मीलाद कंदा हुआ। एतिरो त गौस पाक जो इहो मीलाद मशहूर थी वियो जो काइनात में मीलाद जे बजाय 11 वारो यार सरजण लॻो। इंशा अल्लाह ताला क़ुरान पाक जी आयत जो तर्जुमो
ऐं मौज़ू जे मुनासिब सां कुझु बयानु करे ख़ैर जी दुआ घुरंदासूं। अल्लाह ताला असां तव्हां ते रहम फरमाए, मोहब्बत में दरूद खे भेरो ॾियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो कुरान पाक में इरशाद फरमायो, अला इन्ना औलिया अल्लाह, खबरदार बेशक अल्लाह जा दोस्त आहिन, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह फरमायो न उन्हनि खे दुनिया में खौफ आहे न आख़िरत में गमगीन थींदा। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो फरमायो मो अल्लाह जा दोस्त आहिनि, न दुनिया में उन्हनि खे खौफ आहे न आख़िरत में गमगीन थींदा। अल्लाह जा दोस्त आहिनि जिन अल्लाह करीम पाण ऐलान फरमायो आहे त मूं रब करीम जा दोस्त आहिनि। दोस्तनि जे लाइ अल्लाह साईं पाण फरमायो त मुंहिंजा दोस्त आहिनि, पर उन वलियनि सगोरनि पाण दावा न कई त असीं अल्लाह जा दोस्त आहियूं। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो वलियनि जे लाइ पाण फरमायो त मूं रब करीम जा दोस्त आहिनि। दुनिया जे अंदरि असांजा बि दोस्त, तव्हांजा बि दोस्त, पर मुंहिंजो रब थो फरमाए त मूं अल्लाह जा बि दोस्त आहियूं। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो जा जेके दोस्त आहिनि, रब करीम जा जेके प्यारा आहिनि, उन पाण दावा कोन कई आहे त असीं अल्लाह जा दोस्त आहियूं। अल्लाह ताला पाण जल्ल शान मनवालो क़ुरान पाक में ऐलान फरमायो आहे त मूं रब करीम जा दोस्त आहिनि। असां तव्हांजी दोस्ती मतिलब जी हूंदी आहे, असां तव्हांजी दोस्ती मतिलब जी आहे, असां तव्हांजी दोस्ती कुझु ॾींहंनि जी दोस्ती आहे। असां तव्हां जी दुनिया में जी रहियो तेसिताईं दोस्ती आहे। दुनिया मां जेको पर्दो करे वेंदो, वफ़ात करे वेंदो, ही जहान छॾे वेंदो, मुल्क मटाए वेंदो, हुनजी दुनिया में संगत ख़तम थी वेंदी, दोस्ती ख़तम थी वेंदी। दोस्ती जो ताल्लुक़ दुनिया में दुनिया ताईं आहे, रूह निकितो त सभु दुनिया जा रिश्ता ख़त्म थी वेंदा। दुरूद खे भेरो ॾियो। हीअं था कयूंसि भला। चऊं चऊं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्ती दुनिया जी मतलब वारी, पर मुंहिंजा दी दोस्तो जंहिंजो दुनिया में दोस्ती हूंदी आहे, ताल्लुक़ हूंदो आहे, उनजो जॾहिं दोस्ती हूंदी आहे त कंहिंजो न कंहिंसां कमु पवंदो आहे। दोस्त चवंदो आहे ही मुंहिंजो कमु कराए ॾे, पर कमु उनखे चइबो आहे जेको दिली यार हूंदो आहे, जंहिंमां दिलि विसंदी आहे, जंहिंसां मुहबत हूंदी आहे, जेको दिली दोस्त हूंदो आहे हुनखे यकीन हूंदी आहे, पक हूंदी आहे त दोस्त त मुंहिंजो सचो आहे। कमु त हिनखे चवां थो पर कमु कंदो, पर अॻियां बि हिन जी हलंदी आहे। भिटाई फरमाई था मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिन जो सराफल अण तोरियो अघायो। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मनवालो मोहब्बत नसीब फरमाए, अल्लाह ताला प्यार नसीब फरमाए, अल्लाह ताला इज्जत नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, असां अल्लाह ताला ते ईमान आंदो आहे, असां ई तव्हांजो मालिक ख़ालिक अल्लाह ताला वहदहू ला शरीक रब आहे। असां ई तव्हांजो हिकु अल्लाह आहे, उहो अल्लाह आहे हर जाइ ते मुंहिंजो तव्हांजो अल्लाह ॾिसण वारो रब आहे। दुनिया वारनि खां लिक लिकायूं, दुनिया वारनि खां ॻाल्हियूं लिकायूं, मामला लिकायूं, अल्लाह ताला खां का कंहिंजी ॻाल्हि ॻुझी कान्हे का। जेको बि नेक अमल कंदो आहे, बुरो अमल कंदो आहे, अल्लाह ताला खे सभु ख़बर आहे। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, रब करीम थो ऐलान फरमाए, अला इन औलिया अल्लाह, ख़बरदार बेशक अल्लाह जा दोस्त आहिनि, उन्हनि खे न दुनिया में ख़ौफ़ आहे न आख़िरत में गमगीन थींदा।
दुनिया जी दोस्ती मूं ॿुधायो पे त मतिलब जी आहे। 4 ॾींहं जी दोस्ती आहे, मतिलब जी दोस्ती आहे। पर दोस्त में माण्हू जो कमु पवंदो, पर कमु उनखे चवंदो जंहिंमें यकीन आहे, मुहबत आहे। त कमु मुंहिंजो कंदो, पर माण्हू चवंदा ही मुंहिंजो कमु पियो कराए ॾे। पर दोस्त चवंदो अदा दुआ कर, पंहिंजो वारो वरी टाइम अचे, चढ़ी पवां त पोइ तुंहिंजी मदद कयां। जेको चढ़ियल हूंदो आहे उहो मदद कंदो आहे, पर औलिया अल्लाह हमेशह हमेशह चढ़ियल आहिनि। औलिया अल्लाह हमेशह चढ़ियल आहिनि। वलियन सगोरन जी पार्टी कॾहिं बि करंदी कान। औलिया अल्लाह जी हमेशह पार्टी चढ़ियल पार्टी आहे। ऐं अल्लाह करीम सां हुननि जी एतिरी त क़राबत आहे, एतिरा त वेझड़ा आहिनि। अल्लाह करीम जे दरबार में हमेशह हुननि जी हलंदी आहे रसाई आहे, प्यारो आहे, वेझड़ा पा। वली सगोरा हथ खणंदा, अल्लाह करीम हुननि जूं दुआऊं क़बूल फरमाए छॾींदो आहे। वली सभु शान वारा, सभु मान वारा, पर काइनात में हज़रत गौसे आज़म जहिड़ो को वली दुनिया में आयो ई कोन को। नबी सभु शान वारा, नबी सभु मक़ाम वारा, नबी सभु मर्तबे वारा, पर असां तव्हांजी दिलबर रसूल हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो हुज़ूर साईं जहिड़ो काइनात में को नबी आयो ई कोन को। सब नबी शान वारा, मान वारा, मर्तबे वारा, पर हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो काइनात में कोई नबी न आयो। हज़रत पीर मर अली शाह फरमाइन था, कोई मिसल नहीं ढोलण दी, कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मर अली इथे जान बोलण दी। जसां गल की खजीने दी, सारा जग खांदा है खैरात मदीने दी। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब नबियन का शान में आला इर्फ मथिया। हुजूर करीम अलैहि सलाम जहिड़ो कोई दुनिया में नबी न आयो आ। आला हज़रत फरमायो, सबसे आला हमारा नबी, सबसे बाला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों जहां का दूल्हा हमारा नबी, सबसे आला हमारा नबी। काइनात जे अंदर में सब नबियन जो सरदार असांजो नबी सरदार आयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे नबी मिलियो त काइनात में सब नबियन जो सरदार मिलियो। जी असांखे इमाम मिलियो त हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा तमाम इमामन जो अॻवान इमाम आज़म असांखे मिलियो। वरी जी असांखे अल्लाह ताला वली नसीब फरमायो त तमाम वलियन जो सरदार अल्लाह ताला गौसे आज़म अता फरमायो। ये वली मिलियो त गौसे आज़म मिलियो। जी असांखे अल्लाह ताला इमाम अता फरमायो, इमाम आज़म अबू हनीफ़ा मिलियो। जे नबी मिलियो त कुल नबियन जो सरदार अल्लाह नसीब अता फरमायो। महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, कंदील नूरानी, सैयदना मुर्शिदना गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु। गौसे आज़म जूं मशहूर करामतूं आहिनि। हज़रत गौसे आज़म जे पंहिंजे कसीदे में लिखियल आहे, कसीदा गौसिया, कसीदा गौसिया जे अंदर में लिखियल आहे। हज़रत गौसे आज़म पान था फरमाइन, इस्मी अब्दुल कादिर गीलानी, फरमाइंदा मुंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी आहे ऐं मूं अब्दुल कादिर जीलानी जा चर्चा अर्श ते हलंदा आहिनि। गौसे आज़म फरमाइनि था,
त जीअं ज़मीन वारा अब्दुल कादिर जीलानी खे यादि कंदा आहिनि, जीअं ज़मीन वारा मुंहिंजो ज़िक्र कंदा आहिनि, इहे आसमान वारा बि अब्दुल कादिर जो ज़िक्र कंदा आहिनि। गौसे आज़म फरमाई था जीअं दुनिया जे तख़्ते ते ज़मीन ते मुंहिंजो ज़िक्र हलंदो आहे, इहे आसमाननि ते बि अब्दुल कादिर जो ज़िक्र हलंदो आहे। महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, कंदील नूरानी, शहबाद ला मकानी हज़रत गौसे आज़म जे ज़माने में हिकिड़ो माण्हू इराक़ में रहंदो हो, बगदाद शरीफ़ जे इलाइक़े में रहंदो हो। ख़ुदा जी कुदरत हुनजो पुटु बीमार हो, बच्चो बीमार होसि। उन छोकिरे जूं टंगूं बि जॾियूं, बाहूं बि लोलियूं, अखियुनि जो नज़र बि कमज़ोर आहे। वो माण्हू कमज़ोर बच्चो आहे, वो माण्हू अमीर आहे, पैसे वारो हकीमनि तबीबनि खे ॾेखारिया, इलाज माल जो कराया, उन बच्चे खे तर बराबरि बि फ़ाइदो कोन थियो। हिकु ॼाणे दिलि में ख़्यालु कया त सोणी अब्दुल कादिर जीलानी जी दावत कया, गौसे आज़म खां दुआ घुराया, पीरनि जो पीर दुआ करे मन मुंहिंजो पुटु ठीकु थी पवे। माण्हू बीमार हूंदो आहे, कर्ज़ी हूंदो आहे, मजबूर हूंदो आहे, त पोइ दर दर ते वेंदो, माना हितां फ़ाइदो थिए, माना हितां फ़ाइदो थिए। अमीर माण्हू हो, पीराने पीर जी दावत कई, गौसे आज़म जी दावत कई। अमीर माण्हू हो, उन पीरनि खे बि दावत ॾिनियूं, आलिमनि खे बि दावत ॾिनियूं, अवाम खे बि दावत ॾिनी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पंहिंजे मुल्क में जिते जिते मिलाद थींदो, यारहीं थींदी, माण्हू गॾु थी वेंदा हल, पर जंहिं जलसे में, जंहिं दावत में ख़ुदि पीरनि जो पीर बादशाह पीर पाण अचे, त उन जलसे में केॾी दुनिया गॾु थी वेंदी हली। हज़रत गौसे आज़म जी दावत थी, दुनिया गॾु थी वई, पीर फ़कीर आलिम दीनदार दुनियादार सभु आया। किताब जो नालो बहजतुल असरार, अरबी में हिकिड़ो किताब आहे, उन जे अंदरि में ही वाक़ियो लिखियलु आहे, हिन फ़कीर वटि मौजूदु आहे। अरबी जो मोतबर किताब आहे बहजतुल असरार, उन जे अंदरि लिखियो पियो आहे। हज़रत गौसे आज़म हुन जी दावत क़बूल कई। उन माण्हू छा कयो, वॾा हिकु ॿ मटका घुराया, नांद घुराई, मटका घुराया ॿ। उन हिकिड़े मटके में पंहिंजी माज़ूर उन पुट उन ॿार खे नांद में विहारियो। नांद मटको थधो थिए थो ऐं हू ॿार माज़ूर हो, आम माण्हुनि वांगुरु वेही बि कोन थी सघियो। उन मटके जे अंदरि विहारे ऐं ॿियो मटको ख़ाली हो, ॿिन्ही मटकनि जे मथां हिकु कपिड़ो पटड़ो रखी छॾियो, उहो कपिड़ो ॿधी छॾियो त जीअं ॿार साह बि खणी सघे, सुकून सां मटके में वेठो हुजे। जलसो हली रहियो आहे, दुनिया गॾु थी वई आहे। उन मटके जे अंदरि में बीमार माज़ूर ॿार वेठो आहे। थोड़ी देर गुज़री, महबूबे सुभानी, कुतुबे रब्बानी, कंदील नूरानी, शहबाद ला मकानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी जमात मुरीदनि साण गॾु उन जलसे जे अंदरि आयो आहे। जलसे कंदड़ माण्हू अर्ज़ कयो, साईं मानी तयार, ताम तयार आहे, महिरबानी फरमायो पहिरीं ताम खाओ। हज़रत गौसे आज़म जीअं जलसे में आयो आहे, अचण साण पीरनि जे पीर फरमायो आहे, ओ दावत करण वारा, तुंहिंजी मानी पोइ खाईंदासूं, पहिरीं हिन मटके वारे ॿार बीमार खे ठीकु कंदासूं। तो सुभान अल्लाह। दावत कंदड़ माण्हूअ गौस पाक खे अञा ॿुधायो ई कोन्हे, अञा अहवाल कयो ई कोन्हे को, पर ख़ुदा जी कुदरत हज़रत गौसे आज़म अचण सां उनखे फरमाइनि पिया त ओ हिन मटके जे अंदरि जेको बीमार ॿार पियो आहे, पहिरीं इन ॿार खे ठीकु कंदासूं, पोइ तुंहिंजी महिमानी कंदासूं। इहो हज़रत गौसे आज़म जो शान आहे। इहो गौसे आज़म जी निगाह त मदीने वारे मीर जी केॾो निगाह कमाल हूंदो। हुज़ूर जे ग़ुलामनि में ख़ुदा हो मक़ाम रखियो आहे त मदीने वारे मीर खे ख़ुदा केॾो मक़ाम अता फ़रमायो। महबूबे सुभानी, कुतुबे रब्बानी,
मटके के वेझा आया। उन ज़माने में बगदाद में एक वॾो आलिम आहे जंहिंजो नालो हज़रत शेख अली हेती हुन जो नालो आहे। गौस पाक फरमायो त मटके हिन तां कपिड़ो लाहा। मटका त ॿ हुआ। ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में अचे पई? हा, माना लाउड जो गोड़ त कोन्हे न, सवली ॻाल्हि सम्झ में अचे पई। हा, मटका हुया ॿ, हिकिड़ो ख़ाली, ॿिए में माज़ूर ॿार वेठड़ो। पर गौस पाक फरमायो त ही मटको न, पर ही मटको जे मुंहं तां कपिड़ो लाहा। माना गौस पाक फरमायो त जेको ख़ाली मटको आहे उनखे छॾे ॾे, जो हीउ फलाणो मटको आहे, हिन मटके जे मुंहं तां कपिड़ो लाह। हज़रत शेख अली हेती जॾहिं कपिड़ो लाथो, गौस पाक जो शहज़ादो पुटु फर्ज़ंद गौस पाक सां गॾु हो, उनजो नालो हज़रत शेख अब्दुल रज़ाक हो। पीरान पीर फरमायो मुंहिंजा पुट शहज़ादा ओ अब्दुल रज़ाक, इन मटके में माज़ूर ॿार आहे, उन ॿार जे ॿाह में हथ विझी उन ॿार जी हथ अब्दुल कादर जी हथ में ॾे। जमल उन गौस पाक जी शहज़ादी उन ॿार जो हथ कढी गौस आज़म जे हथ में मिलायो। पीरनि जे पीर दुआ घुरी मुंहिंजा मौला, अॼु माज़ूर जो हथ अब्दुल कादर जीलानी जे हथ में आयो आहे। मुंहिंजा मौला महिरबानी फरमा, करीम रब मुंहिंजी दुआ क़बूल फरमा। मुंहिंजा मौला न बीमार ॿार खे ठीकु कर। ये पीरनि जे पीर दुआ घुरिया, दुआ घुरण सां वो बीमार ॿार ठीक थी वियो आहे। बाहूं भी ठीक थी वयूं, टंगू भी ठीक थी वयूं। बड़ाई साईं रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में ऐं आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़न खे। चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जे वलियन जो सरदार हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु उन बीमार ॿार जी हथ में हथ विझी पीरनि जे पीर दुआ घुरी, अल्लाह जे कुदरत सां गौस आज़म जी दुआ सां अल्लाह बीमार ॿार खे शिफ़ा अता फरमाई। साबित थियो अल्लाह ताला गौस आज़म खे वो कमाल अता फरमायो, वो मक़ाम मर्तबो अता फरमायो, जो गौस आज़म दुआ घुरंदा हुआ त बीमारनि खे अल्लाह शिफ़ा ॾेई छॾींदो। पर इहो मक़ाम, इहो मर्तबो ईअं कोन मिलंदो आहे, महिनत सां मिलंदो आहे। हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु 40 साल सुम्हण जे वज़ूअ सां फजर जी नमाज़ पढ़ी आहे। घणा साल? इहा तव्हां त तमामु ॻाल्हि ॿुधी ॿुधी यादि करे छॾी हूंदी। हर मौलवी थो ॿुधाए, हर वाइजी थो ॿुधाए, हर मौलवी थो इहा रिवायत ॿुधाए, पर कॾहिं सोचियो आहे? वाइजी त सभु को थो ॿुधाए, मौलवी त सभु को थो ॿुधाए त 40 साल हज़रत गौस आज़म सोमणी जे वज़ूअ सां फजर जी नमाज़ पढ़ी आहे। उहो त 40 साल हुआ, पर पाण भला 40 ॾींहं कॾहिं ईअं कयो आहे? 40 कलाक भला कयो आहे ईअं? पाण जो त वज़ू बीहंदो ई कोन आहे। छो त घणो था खाऊं, घणो था पीऊं। बुज़ुर्ग फरमाई था, घणो खाइण, घणो पीअण, घणो सुम्हण, इहो त जानवर जो कमु आहे। जानवर खाए पीए, गंदगी कढे, सुम्हे, बसि उनखे की बि का फ़िक्र कोन्हे। अल्लाह जो नेक बानो उहो जो थोरो खाए पंहिंजे रब खे यादि करे। हिकु असहाबी हुज़ूर जे दरबार में आयो, अर्ज़ु कई, मिशकात मसाबी में हदीस आहे, बुखारी में हदीस आहे। अर्ज़ु करण लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह जे हबीब आऊं गोश्त कोन खाईंदो आहियां, अल्लाह जे हबीब आऊं गेह कोन खाईंदो आहियां, अल्लाह जे हबीब मूं वाइदो कयो आहे आऊं शादी कोन कंदुसि, अल्लाह जे हबीब मूं दिलि में अहद कयो आहे आऊं सुम्हंदुसि कोन। मदीने वारे मीर फरमायो त ईअं न कर। हुज़ूर फरमायो, ऐं मुंहिंजा सहाबी, अल्लाह ॾे त गोश्त बि भले खा, अल्लाह ॾे त भले तूं गेह भी खा। पाण करीम अलैहि सलाम फरमायो,
आइनुन अलैका हक़्क़ुन, तुझी अखियुनि जो तुझे मथां हक़ आहे। वल जसदु अलैका हक़्क़ुन, तुझे जिस्म जो तुझे मथां हक़ आहे। तुझे पाड़े वारनि जो तुझे मथां हक़ आहे। पाण करीम ने फरमायो खा पी सही, आराम भी कर। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह मिन सुन्नती, निकाह मु रसूल जी सुन्नत आहे, निकाह भी कर। पर हुजूर फरमायो मुंहिंजे रब करीम जी इबादत भी कर। असांखे अल्लाह जी हबीब सेखारियो त खाओ पियो आराम कयो, पर रब करीम जी इबादत भी कयो। हिकु मरतबो हदीस शरीफ़ में आहे, सियासत जे किताबनि में आहे, हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मानीअ जो सुकुल टुकड़ो खयो। असां तव्हां अल्लाह जे छा छा ताम खाऊं था। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानीअ जो सुकल टुकड़ो खणी ऐं अल्लाह जे हबीब उन मानीअ जे मथां खारक जो ज़रो रखियोसि। छा रखियोसि? खारुक। हुजूर साईं मानीअ मथां खारक रखी। पाण करीम ने फरमायो हाज़ा इदमुन, अल्लाह जे महबूब फरमायो मूं रसूल जी हीअ ॿोड़ आहे। हाज़ा इदमुन, हाज़ा खुब्ज़ुन, हाज़ा इदमुन, अल्लाह जे हबीब फरमायो हीअ मुंहिंजी मानी आहे, हीअ मुंहिंजी ॿोड़ आहे। इन मानी मुंहिंजी सुकल आहे। ॿोड़ जे जाइ ते सुकल खारक जो टुकड़ो रखियो अथमि। मानी भी सुकल हुजे, खारक भी सुकल हुजे, नड़ीअ मां कीअं ॻूर बि, कीअं चॿाड़ बि, पर क़ुर्बान वञा तुंहिंजे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम, अल्लाह जे महबूब ज़ाहिरी तरह अल्लाह जे महबूब भी दुख सुख बर्दाश्त कया। अल्लाह एतिरो हुजूर खे मक़ाम अता फरमायो जो काइनात में सभु नबियनि जो ख़ुदा सरदार बनायो। ये गौसी आज़म महबूब सुभानी कुतुब रब्बानी कंदील नूरानी गौसी आज़म भी वणनि जा पन्ना खाधा, वणनि जा पन्ना खाधई। 40 साल सुम्हण जी वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ाई। अर्ज़ बि कयो त तव्हां इहा रिवायत घणी ॿुधी आहे, उलमा खां ॿुधो आहे, ॿुधी ॿुधी तव्हांखे यादि थी वियो आहे, पर कॾहिं सोचियो आहे त 40 साल केॾो ज़मानो आहे। 40 सालनि में बीमारियूं भी आयूं हूंदियूं, बुखार भी आया हूंदा, सर्दियूं भी आयूं हूंदियूं, गर्मियूं भी आयूं हूंदियूं, मींहं भी वठा हूंदा, पर कुर्बान वञा गौस पाक जे शान तां जो 40 साल गर्मी सर्दीअ में हेॾियूं वॾियूं सियारे जूं रातियूं हल, पर कुर्बान वञा 40 साल गौस पाक सुम्हणी जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ाई आहे, पढ़ी आहे। हेॾो पंहिंजे रब खे राज़ी कयो। बगदाद शरीफ़ में गौस पाक जे मज़ार खां बिल्कुलु असांजे साम्हूं साम्हूं उहो हुजरो अॼु ताईं मौजूदु आहे, जंहिंमें 40 साल गौस पाक अल्लाह जी इबादत कई आहे। अल्हम्दुलिल्लाह उहो हुजरो मुबारक न गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आया आहियूं। 40 साल हिकु जॻह ते वेही हेॾियूं वॾियूं सियारे जूं रातूं मुंहिंजे अज़ीज़ दोस्तो पंहिंजे करीम रब खे यादि करणु, हिकिड़े टंग ते बीही अल्लाह जो क़ुरान पढ़णु, अल्लाह जो क़ुरान पढ़णु, रब करीम जे दरबार में दुआऊं घुरणु। पोइ एॾो ख़ुदा मक़ाम ॾिनो, एॾो अल्लाह मक़ाम ॾिनो जो दुनिया वारा बि गौस पाक जी यारही कंदा हुआ, दुनिया वारा बि गौस जा नारा हणंदा हुआ, गौस जो ज़िक्र कंदा आहिनि, त आसमान में बि गौस जो ज़िक्र हलंदो रहंदो आहे। ग़ुलाम नबी मैसर जा फरमाइन यारहीं ॿारहीं जनब कया रिज़्क़ में तन जे बरकत पया, यारहीं ॿारहीं जनब कया रिज़्क़ में तन जे बरकत पया, पर पंजूणा हेल ॾहूणा ईंदे थींदा छो न अमीर, यारहीं ॿारहीं जनब कया रिज़्क़ में तन जे बरकत पया। हज़रत गौसी आज़म पाण मदरसो पढ़िया, ॿियनि खे पढ़ाया। हिकु दफ़ा गौसी आज़म मदरसे में विया पई, पर जॾहिं वॾा थिया त माण्हुनि पुछियो कि भला तव्हां वली कॾहिं थिया?
तव्हां ईअं असां खां केरु पुछा करे बाबा तव्हां नंढा ॿार आहियो तव्हां क़ुर कॾहिं पढ़ी पूरो कयो आहे त ॿार खे यादि हूंदो कि फलाणे टाइम में क़ुर पूरो कयो कि हाफ़िज़ खां पुछबा तो हिफ़्ज़ कॾहिं कयो 30 सिपारा क़ुर जा यादि कॾहिं कया मौलवी साहिब खे चवंदुसि आलिम सगोरा तो इल्म जी पग कॾहिं ॿधी आहे डॉक्टर साहिब तो कॾहिं डॉक्टरी पूरी कई आहे इहे पीरान पीर खां पुछा कयूं गौस पाक तव्हां वली कॾहिं बनिया गौस पाक जो फरमाए मूंखे ॿ ज़माना यादि आहिनि ॿ ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि फरमाईंदा मदरसो पढ़णु वेंदो आहियां जंहिंमहिल मदरसो पढ़णु वेंदो हुअसि मदरसे में ॿार घणा हूंदा हुआ पोइ जंहिंमहिल आउं बीहंदो हुअसि उन ई महिल ग़ैबी आवाज़ ॿुधंदो हुअसि हातिफ़ी आवाज़ हूंदो हो मलाइक सगोरा हिक ॿिए खे चवंदा हुआ अल्लाह जे वलीअ खे खुली जाइ ॾियो उन ई वक़्त में सम्झी वियुसि अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालो मूंखे नंढपण खां ई करीम रब मूंखे विलायत ॾेई छॾी आहे फरमाईंदा ॿियो ज़मानो मूंखे यादि आहे सरकार गौस पाक फरमाई था त मदरसे में पढ़ंदे पढ़ंदे दरस्तुल इल्म हत्ता सिरतो कुतबा फरमाईंदा इल्म पढ़ंदे 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 अल्लाह ताला मूंखे कुतबियत जो मक़ाम अता फरमायो दरस्तुल इल्म हत्ता सुरतो कुतबा इल्म पढ़ंदे पढ़ंदे अल्लाह ताला मूंखे कुतबियत जो मक़ाम अता फरमायो वक़्त जो कुतब थी वियो त एॾो अल्लाह मूंखे मर्तबो फरमायो फरमाईंदे ॿियो मूंखे वली हुजणी तॾहिं ख़बर पई जो ज़ुल्हज शरीफ़ जी 9 तारीख़ हुई बगदाद शरीफ़ में आउं पंहिंजे घर जी छत ते चढ़ियोसि जॾहिं घर जे छत ते चढ़ियोसि उन वक़्त में मूंखे ख़बर हुई त अॼु हाजी बैतुल्लाह शरीफ़ जो हज पढ़ंदा अरफा जे मैदान में हूंदा मूं दिलि में ख़्यालु कयो त हाणे काबे ॾांहुं निहारिया मके में निहारिया ऐं हुअसि बगदाद जे शरीफ़ शहर में पंहिंजे घर जे छत ते चढ़ी जीअं आउं काबे ॾांहुं निहारिया त अरफात जो मैदान मूं अखियुनि सां ॾिसी वरितो आहे उन टाइम में मूंखे ख़बर पई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करीम मूंखे वली बनायो आहे जो बगदाद शरीफ़ खां ऐं जेकॾहिं मको पाक ॾिसी सघां थो अल्लाह ताला मूंखे विलायत जो ताज था पारायो आहे गौसी आज़म एॾो अल्लाह करीम उनखे मक़ाम फरमायो महबूब सुभानी कुतुब रब्बानी पाण फरमाईंदा हुआ त नज़र तो एला बिल्ला दिल्लाए जमा का खरदलतीन अला हुक्म इत्तिसाल ही उस बाग फरमाईंदा रू ज़मीन जा शहर अल्लाह ताला अब्दुल कादिर जीलानी जे तरीअ ते रखी छॾिया आहिनि गौस बाग फरमाईंदा नज़र तो इला बिल्ला दिल्लाए जमा का खरदलतीन अला हुक्म इत्तिसाल ही गौस बाग फरमाईंदा त रूह ज़मीन जा शहर अल्लाह ताला मुंहिंजे हथ जे तरीअ ते रखी छॾिया आहिनि इन बगदाद मां वेही रूह ज़मीन जा शहर अब्दुल कादिर जीलानी रूबरू थो ॾिसी वठे को माण्हू चवे अबा ईअं कीअं थो थी सघे अॼु असांजी तव्हांजी मोबाइल आहे मोबाइल जे ज़रिए हिकिड़ो ई माण्हू मोबाइल ते नेट थो हलाए हिते थो ॾिसे वञ फलाणे मुल्क में हीअं थी वियो कराची में हीअं थी वियो हैदराबाद में हीअं थी वियो दुनिया जूं ख़बरूं थो मिंट में ॿुधाए जे मोबाइल जे ज़रिए ही दुनिया ॾिसी सघे थो इहा जेकॾहिं मोबाइल जी ताक़त आहे ऐं हिकु आलो ॾेखारे सघे थो त अल्लाह ताला पीरान पीर खे केॾी वॾी ताक़त अता फरमाई आहे दुरूद खे भेरो तवजो सल्लल्लाहु अलैहि मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो सभु वली भलारा सभु वली सगोरा शान वारा पर गौस आज़म वलियन जो सरदार गौस आज़म जे बगदाद वारे शहर में हिकु अल्लाह जो कामिल वली रहंदो हो जंहिंजो नालो हज़रत बहलूल दाना हुनजो नालो हो बगदाद शरीफ़ में दजलो दरिया वहे थो दजले दरिया जे किनारे ते बहलूल दाना पे मिट्टीअ जा घर ठाहिया हारून रशीद वक़्त जो बादशाह उतां पंहिंजे काफ़िले सां जी लंघियो हारून रशीद जी घरवारी बीबी ज़ुबैदा
उहा बि हुन सां गॾु हुई। उतां जी लंघिया ॾिसनि बहलूल दरवेश मिटीअ जा घर पियो ठाहे। हारून रशीद पुछो त अरे बहलूल छा पियो करीं? चई त जन्नत जा घर पियो ठाहियां। ज़ाहिरी छाजा हुआ? मिटीअ जा। ठाही पे मिटीअ जा घर। ऐं फ़क़ीर छा पियो करीं? चई जन्नत जा घर पियो ठाहियां। चई भला जन्नत जा घर विकिणंदा? थी हा विकिणंदुसि। चई घणे में? चई 10 दीनार। बादशाह बादशाह आहे। पैसो हूंदो आहे न, दौलत, अमीरी, पैसो, हुकूमत, पावर, कुर्सी, माण्हू जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। थोरा जिनखे अल्लाह हिदायत ॾे, थोरा जिनखे अल्लाह सम्झ ॾे, पर जॾहिं पट भर कंदो मगरूरी, तकबुर, वॾाई पैसे में आई, मगरूर थी वियो, तकबुर कयाई, त बुज़ुर्ग पंहिंजा फरमाईंदा तकबुर कंध भुर। जॾहिं तकबुर कयाई कंध भर किरी पियो। जॾहिं किरी पवंदो अखि खुली पवंदी, अड़े मूं छा कयो? पोइ त होश अचीसि। बादशाह बादशाह उन मिट्टी जा घर ख़रीद कोन कया। बादशाह जी घर वारी बीबी ज़ुबैदा उन बहलूल फ़क़ीर खे चयो बहलूल ये 10 दीनार वठ, हिकिड़ो जन्नत जो घर मुंहिंजे खाते में लिखी छॾ। भला अवां दीनार ॾिठा आहिनि? दीनार ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था न? 10 रुपया 20 रुपया आहिनि पाकिस्तानी, ऐं बगदाद जा दीनार छा? ये बगदाद जा दीनार। ये बड़ी अॻ में ताज़ो बगदाद शरीफ़ में आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह। ये अथव 10 दीनार बगदाद जा। बहलूल फ़क़ीर चयो बाबा 10 दीनार ॾे त तोखे जन्नत जो घर ठाहे ॾियां। हारून रशीद बादशाह हो, हुन त कोन ख़रीद कया। बसि बाबा अल्लाह क़बूल थी वियो। बसि जज़ाकल्ला जज़ाकल्ला जज़ाकल्ला। बीबी ज़ुबैदा बहलूल दरवेश खां 10 दीनार ॾेई चई बहलूल 10 दीनार वठ, जन्नत जो घर मूंखे लिखी ॾे। बहलूल चयो 10 दीनार ॾे। 10 दीनार ॾेई बहलूल लिखी ना बीबी ज़ुबैदा तुंहिंजे नाले मूं जन्नत जो हिकिड़ो महल करे छॾियो आहे। अल्लाह जी कुदरत आहे। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, वक़्तु कंहिंजो इंतज़ार कोन कंदो आहे, वक़्तु कंहिंजो इंतज़ार कोन कंदो आहे। अल्लाह ताला जी कुदरत आहे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो। पर जे माण्हू वक़्त जो क़दुरु कयो, वक़्तु उन जो बि क़दुरु कंदो आहे। जे माण्हू वक़्त जो क़दुरु कयो आहे, वक़्तु उन जो बि क़दुरु कंदो आहे। जे वक़्त जी बेक़दरी कई आहे, ज़मानो हुन जो बि क़दुरु कोन कंदो आहे। बिड़ाई साईं रहमतुल्लाह ताला ने फरमायो आहे क़दर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं जवाहर जी के साल कलन सार, जेके लोह कुटीन लुहार तिनी कहिड़ो क़दुरु सोन जो। बहलूल फ़क़ीर खां हारून रशीद घर त कोन ख़रीद कयो, पर बीबी ज़ुबैदा ख़रीद कयो। ख़ुदा जी कुदरत सिॼ लही वियो, राति पई, बादशाह सुम्ही रहियो। बादशाह ख़्वाब ॾिठो त मरी वियो आहियां। ॾिसे थो मरी वियो आहियां, क़यामत क़ाइम थी वई आहे, हिसाब किताब थियो आहे। जन्नती जन्नत ॾांहुं पिया वञनि, जहन्नमी जहन्नम ॾांहुं पिया वञनि। सोचे पियो ॾिसो त आऊं जन्नत के वेझो पियो वञा। अल्लाह ताला जे फज़्ल करम सां जन्नत के वेझो वञे। ॾिसे त जन्नत जे अंदरि महल लॻो पियो आहे। जन्नत जो वॾो महल नज़र आयो आहे। महल के वेझो वञे त वॾो बोर्ड लॻो पियो आहे, तख़्ती लॻी पई आहे। उन बोर्ड ते लिखियो पियो आहे त ही जन्नत जो महल बीबी ज़ुबैदा हारून रशीद जी घरवारी जो आहे, जीअं बहलूल दाना खां बगदाद में ख़रीद कयो। ही उन जन्नत जे माल खे वेझो वियो त मलाइकनि खे ख़्वाब में थो चवे मां ही त मुंहिंजी घरवारी जो महल आहे, छॾियो त अंदरि वञा। मलाइकनि चयो उहा घरवारी दुनिया में आहे, हिते सभु कंहिंखे पंहिंजा अमल छॾाईंदा, हिते अमल सां ईंदो जन्नत में। जन्नत बि जहन्नम बि
ओ ज़िंदगी मिलंदी अमल सां मिलंदी आहे। तंहिंजे करे मलाइकनि ख़्वाब में हींअर हिनखे धोखो ॾिनो त पोइ ते हटो त अखि खुली वई सॼी। अड़े किथे जन्नत, किथे जनम, किथे महल, किथे क़यामत। ऐं त बगदाद में सुतो पियो आहियां। सुबुह जो उथियो, काफ़िलो तयारु कई, बादशाह हो पंहिंजे उठ घोड़नि ते चढ़ी वञे त दजिले दरिया जे साॻियो फ़क़ीर उहो बहलूल दरवेश मिटी जा घर पियो ठाहे। ऐं फ़क़ीर छा पियो करी? ही जन्नत जा घर पियो ठाहिया। फ़क़ीर विकिणंदा, हा विकिणंदो त घणे दीनारनि में? बहलूल चयो त 100 दीनार में विकिणंदुसि। बादशाह चयो अए बहलूल, वक़्त जो बादशाह आऊं आहियां, हाकुम आऊं आहियां, मूं त एॾी महांगाई कई कोन्हे को तो हिकु राति में एॾो रेट चाढ़े छॾी भला। बादशाह आऊं आहियां, महांगाई आऊं कया न, मूंखे ख़बर पवे आहे न, मूं त महांगाई कई कोन्हे का। हिकु राति में 90 रुपया चाढ़े छॾियई, 90 दीनार चाढ़े छॾियई। बहलूल फ़क़ीर मुर्की चयो बादशाह, वो कल जिन ख़रीद कयो हो न, उन अणॾिठो सौदो कयो, तूं त राति ॾिसी आयो ई भला। कल बीबी ज़ुबे त अणॾिठो वापार कयो हो, तूं त राति ॾिसी अॼु पोइ ख़रीद करण आयो हुई। पोइ जिन अणॾिठो वापार कयो उनजे लाइ 10 दीनार, जेके ॾिसी वापार कंदा उनजे लाइ 100 दीनार आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे करीम रब सां अणॾिठो वापार कयो आहे। असां मदीने वारे मीर सां अणॾिठो वापार कयो आहे। न असां अल्लाह ॾिठो आहे, न मदीने वारो मीर ॾिठो आहे, न गौसे आज़म ॾिठो आहे, न असां मौला अली ॾिठो आहे, असां न हज़रत इमाम हुसैन ॾिठो आहे। पर असां सभिनी खे मञण वारा ग़ुलाम आहियूं। असां वलियनि खे मञण वारा, असां पीरनि खे मञण वारा, असां अहल बैत खे मञण वारा, असां मदीने वारे मीर जा उम्मती आहियूं। असां मदीने वारे मीर ते अनठो ईमान आंदो आहे, अनठो कलमो भरियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा। थकी पिया चओ ला ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी, मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी। ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी, मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी। सभु चओ ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह ताला जा प्यारा बाना, ही कलमो शरीफ हो शान वारो मान वारो आहे। इन कलमे जे सदके अल्लाह ताला असां तव्हांखे नेमतुनि सां नवाज़ो। इन कलमे जे सदके अल्लाह ताला करम नवाज़ी फरमाईंदो। हिते बि अल्लाह जी महिरबानी इंशाअल्लाह ताला, उन कलमे जे सदके हिते बि आबाद त हुते बि आबाद थींदासूं। नकल में पाक जे सदके इंशाअल्लाह ताला अल्लाह हिते भी इज्जत रखंदो, आखिरत में भी अल्लाह इज्जत रखंदो। जो सुभान अल्लाह। मथे रखी न पाए जगी पी तू हिता जी तकरीर थोड़ी देर इंशाअल्लाह हलंदी। कुरान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। ये मुंहिंजो किताब लिखियल आहे, मुताज़ो छपजी आयो आहे। जे गुंजाइश हुजे त वठो। जी 300 रुपया मिठाई आहे। जे मुफ़्त में विरायां त माण्हू ईअं खणी वञनि जी भत जी प्लेट खणी वञनि। 4-5 किताब मूं मुफ़्त में विराया, पर लखनि में छपजनि था। ही किताब 2,40,000 में छपियो आहे। ये पुठियां बि मुंहिंजा सभु किताब लिखियल आहिनि। ये मूं मुफ़्त में विराया। ही बि घणनि आलिमनि बुज़ुर्गनि खे तोहफ़े में ॾींदो आहियां। ही 6ठे मकलीअ जे वलियनि जे शान में मूं लिखियो आहे।
किताब जो नालो रौदतुल औलिया, ठठे मकली जे बुज़ुर्गनि जो मुख़्तसर अहवाल आहे। 300 रुपया मिठाई आहे। इन साईं दर्स वरी लाखानी जो बि हिन में अहवाल आहे। गुजे जे पासे में बुज़ुर्ग आहे न हज़रत रबी बिन सबी साईं, जेके पाण सिंधी चवंदा आहियूं शेख हाजी तुराबी, उन बुज़ुर्ग जो बि हिन बुज़ुर्ग जो अहवाल आहे। शेख आली जो, शाह मुराद शिराज़ी, माई मकली, अब्दुल्ला शाह साहबी, मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी, तमाम ठठे मकली जे 1.25 लख वलीअनि मज़ा 165 बुज़ुर्गनि जो अहवाल हिन किताब जे अंदरि में लिखियलु आहे। जी अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदो इंशाअल्लाह त किताब ख़रीद कयो, पाण पढ़ो ऐं पंहिंजे बचनि खे पढ़ायो, बचनि खे किताब बि पढ़ायो, अल्लाह जो क़ुरान बि पढ़ायोसि। कलमे जी लोली ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह वलियन के शान अता फरमायो, वलियन के रब करीम मकाम अता फरमाया, वॾा दर्जा अता फरमाया। पर वलियन के मकाम ऐं दर्जा मिलिया त मदीने वारे मीर जे दरबार मझा मिलिया। वलियन सगोरन शरीयत जी ताबेदारी कई आहे, अल्लाह जे हबीब जे दीन जी ताबेदारी कई आहे, दीन इस्लाम जी ताबेदारी कई आहे। मदीने वारे मीर असांखे वज़ू बि सेखारियो, क़ुरान पढ़ण बि सेखारियो, हुज़ूर करीम शरीयत सेखारी आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे, पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो त मानी खाओ त पढ़ी बिस्मिल्लाह पढ़ी मानी खाओ। मानी माना बिस्मिल्लाह चवंदा आहियो या न? पर बुख लॻे त विसरी वेंदी आहे बिस्मिल्लाह। मदीने वारे मीर जो असहाबी हो, हदीस शरीफ आहे, पाण करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकु असहाबी सगोरो हुज़ूर जे दरबार में वेठो हो। उन मदीने वारे मीर जे अॻियां बि मानी खाधी, मानी जे खाधई, मानी खाई, बुख लॻी, बिस्मिल्लाह वई विसरी, मानी खाई, आख़िरी मानी जो गिराह बचा, खीर जो ढुक बाक़ी बचो। उन माल उन असहाबी खे बिस्मिल्लाह यादि आईसि। उन माल जे बिस्मिल्लाह यादि आई, उन वक़्त में उन बिस्मिल्लाह पढ़ी, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अव्वलहू व आख़िरहू। उन माल बिस्मिल्लाह पढ़ी, मदीने वारो मीर मुरकी पिया। पाण करीम अलैहिस्सलाम ये मुरकी पिया, पाण करीम जी महिल खिली पिया, मुरकी पिया। असहाबी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते खिली पिया? अॻे असां तव्हां जूं माऊं भेणूं घर में बिस्मिल्लाह पढ़ंदियूं, वॾो माण्हू बिस्मिल्लाह, खीर ॾुधई बिस्मिल्लाह, लस्सी विलोड़ी वई बिस्मिल्लाह, मानी पकी बिस्मिल्लाह, वत थी बिस्मिल्लाह, घर में आयो बिस्मिल्लाह, मिट माइट मिलिया बिस्मिल्लाह, अॻे सलाम कयो बिस्मिल्लाह त बरकत ई बरकत हुई। हाणे बिस्मिल्लाह वई, सलाम वियो त बरकतूं बि खॼी वई। असहाबी सगोरे खे बुख लगी, बिस्मिल्लाह विसरी वई। असहाबी सगोरे मानी खाधी, कुछ पेट में आई, आखिरी गिराह बचो, बाकी खीर जो ढुक बचो। उन माल असहाबी सगोरे के बिस्मिल्लाह याद आई। असहाबी पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अव्वलहू व आखिरहू। अल्लाह जो हबीब मुरकी पिया। पाण करीम अलैहिस्सलाम के असहाबी अर्ज़ कयो, सही तव्हां कहिड़ी ॻाल्हि जे करे मुरकी पिया? हुज़ूर फरमायो, तोता कोन खिलियो आहियां, तोता कोन मुर्क मुकई आहे। हुज़ूर फरमायो, ऐं शैतान ता मुरकी पियो हुया त जंहिं वक़्त में तूं मानी खाधी, उन ई वक़्त में शैतान तोसां गॾिजी पे मानी खाधी। पर जॾहिं तो बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ी, उन ई टाइम ते शैतान आंगुर हणी उल्टी करे शैतान मानी ॿाहिरि कढी छॾी। शैतान खे बिस्मिल्लाह जे करे एॾी तकलीफ़ थी जो खाधल मानी बि शैतान ॿाहिरि कढी छॾी। इन पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था त जेको बिस्मिल्लाह करे मानी खाईंदो आहे, उनखे शैतान वेझो ई कोन ईंदो आहे। पर बिस्मिल्लाह करे मानी न खाईंदो त उनखे शैतान उन सां गॾु मानी खाईंदो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन मुबारक महफ़िल मां हदीसूं यादि करियो, हुज़ूर जो दीन यादि कयो। बिस्मिल्लाह पढ़ी माण्हू मानी खाईंदो, उनखे शैतान वेझो ई कोन ईंदो।
कुरान पाक के बारे में तव्हांखे हिकु रिवायत ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जो घुरूं था। चओ सुभान अल्लाह। कुरान शरीफ़ पढ़णु अफ़ज़ल भले में भलो अमल आहे। कुरान पाक जहिड़ो दुनिया में ॿियो अमल आहे कोन को। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला तौफ़ीक़ फरमाए त 5 वक़्त नमाज़ माण्हू पढ़े, नमाज पढ़े, कुरान पढ़े, दुरूद पढ़े। पाण करीम अलैहिस्सलाम जा प्यारा उम्मतियो, तव्हांजे ॻोठ में बच्चा पढ़नि था, अल्हम्दुलिल्लाह। हीअ त मूंखे महसूस ईअं थी रहियो आहे, नंढड़ा मासूम बच्चा कुरान पढ़नि था। मस्जिद आहे, मौली साहिब हिते पेश इमाम आहे, तव्हां दीन जी ख़िदमत कंदा, अल्लाह करीम तव्हांजी असांजी मदद फरमाईंदो। किताब लिखंदा, किताबनि में आहे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम छठवी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी किताब जन्नतुन नईम में लिखे थो त जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, उन ॻोठ में अल्लाह ताला कॾहिं अज़ाब कंदो ई कोन आहे। रब करी जंहिं ॻोठ में अल्लाह जो कुरान पढ़बो, इलाइक़े में पढ़बो, मासूम बच्चो जंहिं महिल कुरान पाक जी बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़ंदो आहे, अल्लाह ताला उन बिस्मिल्लाह जे करे अल्लाह उन ॿार जा बि गुनाह माफ़ कंदो, उनजे माउ पीउ जा गुनाह माफ़ कंदो, अल्लाह उन उस्ताद जा बि गुनाह रब से माफ़ फरमाए छॾींदो। हज़रत मखदूम साहब जे ज़माने में हिकु बुज़ुर्ग हुयो, हुनजो नालो हज़रत मखदूम मोइनुद्दीन छठवी। थोरो ज़िक्र करियो, ला इलाहा तो सुभान अल्लाह। हक मथे खणिजो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अञा वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह। माशाअल्लाह। हाणे तव्हां ताज़ा तवाना थी विया आहियो। बुज़ुर्ग का कामिल वली, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत मखदूम साहब जे ज़माने में को कामिल वली आहे, अल्लाह जो बानू आहे। हुन जा मगर 2 दौर गुज़रिया। पहिरियों हिकिड़ो दौर आहे, ॿियो दौर हुनजो ॿियो गुज़रियो आहे। ॿिए दौर में आख़िरी वक़्त में हुनजो ॿियो मामिलो थी पियो, पर अल्लाह जी कुदरत आहे। उन बुज़ुर्ग जो नालो मखदूम ठारू नालो। पोइ जॾहिं आलिम थियो, पढ़ियो, त पोइ पंहिंजो नालो रखी मखदूम मोइनुद्दीन। उनजी मज़ार हज़रत मखदूम अबुल क़ासिम नक्शबंदी जी पेरांदी खां उनजी मज़ार। वो हज़रत भिटाई सरकार जो दोस्त हो। कंहिंजो दोस्त हो? भिटाई जो दोस्त हो। भिटाई साईं रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईं था, अखर पढ़ अल्फ जा ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पना पढ़ंदा केतिरा। भिटाई साईं रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, वो अल्लाह ताला जो कामिल वली आहे। हज़रत भिटाई साईं रहमतुल्लाह ताला अलैह उन बुज़ुर्ग खे ख़त लिखियो त साईं माण्हू दुनिया मां पर्दो करे वेंदो, वफ़ात करे वेंदो, मरी वेंदो, गुज़ारे वेंदो, पोइ क़बर में पुछाणो थींदो, क़बर जो मामिलो थींदो, क़बर में छा छा थींदो असांखे ॿुधाए। उन बुज़ुर्ग भिटाई सरकार के ख़त जो जवाब लिखियो। ख़त भी फारसी में, मखदूम मोइनुद्दीन जवाब भी फारसी में लिखियो। ऐं लिखे थो भिटाई साईं खे त क़बर में हीअं पुछाणो थींदो, क़बर जो ही मामिलो थींदो। अॻियां लिखे थो असांजे ठठे में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो। मखदूम मोइनुद्दीन लिखे थो, किताब जो नालो रिसाला अवैसी आहे, मूं वटि मौजूदु आहे। उन किताब में लिखियल आहे। मखदूम मोइनुद्दीन लिखे थो भिटाई साईं खे, ठठे में हिकिड़ो माण्हू गुज़ारे वियो, असां मोकिलियो त वञी क़बर खोट। उन मैयत जे लाइ क़बर खोटी, क़बर खोटींदे खोटींदे वरी ॿी क़बर खुली पई। कॾहिं थींदो आहे न त क़बर खोलींदो आहे त ॿी क़बर ज़ाहिर थी पवंदी आहे। कॾहिं क़ब्रस्तान मां मैयत जा हॾा बि नज़र ईंदा। बुज़ुर्ग पंहिंजी किताब में लिखे थो त क़बर खोटींदे ॿी क़बर ज़ाहिर थी पई आहे। ये क़बर खुले ॾिसे त क़बर जे अंदरि सुभान अल्लाह, क़बर में हिकु माण्हू अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो आहे। जीअं माण्हू क़बर खोटी, उहो ॾिसे त क़बर खुली पई ऐं उन क़बर जे अंदरि में हिकिड़ो माण्हू वेठो आहे जेको अल्लाह जो क़ुरान पढ़ी रहियो आहे।
उन खां पोइ छा थो करे भाई क़ुरान तूं कॾहिं खां पढ़े थो चए थो जॾहिं खां दुनिया मां वफ़ाद करे क़ब्र में आयो आहियां मुंहिंजी दुनिया में क़ुरान सां मुहबत हुई अल्लाह ताला मूंखे क़ब्र में क़ुरान ॾिनो अल्लाह जो क़ुरान क़ब्र में पढ़ी रहियो आहियां मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो भटाई साईं खे ख़त लिखी आहे त क़ब्र में पुछाणो बि आहे क़ब्र जा मामला पर जीअं दुनिया में अल्लाह जे क़ुरान सां मुहबत कई आहे इहो माण्हू वफ़ाद करे वेंदो मरी वेंदो त इहो माण्हू क़ब्र में बि अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो मदीने वारे मीर जी हदीस आहे ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु हुज़ूर फरमायो तव्हां मां भले में भले उहो माण्हू आहे जेको अल्लाह जो क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे क़ुरान पढ़ाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पाण बि क़ुरान पढ़ो पंहिंजे बचनि खे बि क़ुरान पढ़ायो जे क़ुरान पाक पढ़ंदा बच्चा बि क़ुरान पढ़ंदा त हिते बि इज़त वारा इंशाअल्लाह हुते बि इज़त वारा क़ुरान जे सदके असां तव्हांजो हिते बि बेड़ो पार त हुते बि बेड़ो पार अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द वया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे असां तव्हां बुज़ुर्गनि सां बि मुहबत कंदा आहियूं वलियनि सां बि मुहबत कंदा आहियूं पर मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो असां तव्हां मुहबत ज़रूरु कंदा आहियूं पर नमाज़ में सुस्ती आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे ॻोठ में वरी बि नमाज़ आहे वॾी ॻाल्हि हीअ आहे ॿारहाड़ी जे इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी मस्जिद आबाद आहे मस्जिद खे रंग रोगन पखा बतियूं बिजलियूं ऐं अहिड़ो आला क़िस्म जो टाइल मार्बल ऐं नमाज़ थी अल्हम्दुलिल्लाह ॿारहाड़ी जे लिहाज़ सां जमात बि घणी थी अल्हम्दुलिल्लाह जीअं ॻोठ में जीअं इलाइक़े में मस्जिद आबाद उहो सॼो इलाइक़ो ई आबाद ज़ाहिरी महांगाई ॾुखियाई तकलीफ़ तव्हां महसूस कंदा हूंदा पर यादि रखिजो जेसीं तव्हां अल्लाह जे घर खे आबाद कयो तेसीं तव्हां आबाद रहंदा मस्जिद शरीफ़ उहो अल्लाह जो पाक घर आहे जीअं मस्जिद खे आबाद कयो जीअं माण्हू नमाज़ पढ़ी हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे मिशकात मसाबी में हदीस आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी हदीस आहे हुज़ूर करीम मदीने मुनव्वर मां हिकु ॾियारे ॿाहि निकिता हुज़ूर साईं मदीने पाक मां ॿाहि निकिता हुज़ूर सां गॾु हुज़ूर जो असहाबी हो जंहिंजो नालो हज़रत अबू ज़र ग़फ़ारी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सां गॾु हलियो मदीने मुनव्वर खां थोरो ॿाहि निकिता पाण करीम अॻियां वञंदे को वण आहे उन जा वण जा पना बि छणिया सियारो ख़तमु थियो ॿाहिरि जी मौसम आई वण जा पना छणिया हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वण जी टारी में झलियो वण जी टारीअ में झले हुज़ूर फरमायो या अबा ज़र ओ अबा ज़र हेॾा निहार ओ अबा ज़र हेॾा निहार असां बि चयो लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो लब्बैक लब्बैक बुलंद बुलंद आवाज़ सां या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है इसने लगाया ये नारा उसका बेड़ा पार है 1400 साल पहिरीं हुज़ूर फरमायो या अबा ज़र ओ अबू ज़र असां बि चयो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक जी माना हाज़िर थियुसि असां बि जो साईं हाज़िर आहियां महबूब ने फरमायो अबू ज़र ॾिस हेॾा वण जी टारीअ में हुज़ूर वण जी टारी में झलियो मिशकात मसाबी में हदीस आहे सियासत जे किताबनि में पाण करीम ने फरमायो टारीअ में नी झले हुज़ूर हीअं वण जी टारीअ खे लोॾो ॾिनो त वण जी टारी जा पना सभु छणी पिया हुज़ूर फरमायो अय मुंहिंजा सहाबी जेको मुंहिंजो उम्मती नमाज़ पढ़ंदो अल्लाह उन जा गुनाह ईअं माफ़ कंदो जीअं सुकल वण जा पना छणी पिया आहिनि
नमाज पढ़ एॾो सवाब आहे, नमाज पढ़ एॾो अजुर आहे। जेको 5 वक़्त नमाज पढ़ंदो उनजो अल्लाह करीम ईअं गुनाह माफ़ कंदो जीअं सुकल वण जा पना किरी पिया आहिनि। पर 5 वक़्त नमाज पढ़े, माउ पीउ जो अदब करे, वॾनि जी इज़त करे, अल्लाह जो क़ुरान पढ़े, हक़ हलाल जी रोज़ी कमाए। हलाल जी रोज़ी कमाइण बि इबादत आहे, हलाल जी रोज़ी कमाइण इबादत आहे। मुस्लिम शरीफ़ जे ॿिए जुल्द में हदीस आहे, बुखारी सां गॾु किताब पढ़ाबो आहे, सही मुस्लिम में हदीस आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाई था त जेको मुंहिंजो उम्मती, जेको अल्लाह जो बानो हलाल जी रोज़ी कमाए घर ईंदो आहे, उन जी घर वारी मानी पचाए, ज़ाल मानी जो गिराह पंहिंजे वात में विझंदी। अल्लाह फरमाईंदो मलाइको इहो बि मुंहिंजे बाने जो सदको ख़ैरात लिखी छॾियोसि। मुर्स कमाए आयो, मुर्स हलाल जी रोज़ी कमाए आयो, घर वारी मानी खाधी, अल्लाह जो महबूब तो फरमाए इहो बि हिनजो सदको ख़ैरात लिखी छॾियोसि। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाई था अल कासिबो हबीबुल्लाह, अल कासिबो हबीबुल्लाह। हुज़ूर करीम फरमाईंदा फोरियत माण्हू, मज़दूर माण्हू अल्लाह जो दोस्त आहे। फोरियत हलाल कमाईंदड़ अल्लाह जो दोस्त आहे। हलाल जो रोज़ी कमाए अचे, हुन जा बच्चा खाईंदा, हुन जी घरवारी खाईंदी, हुन जा महिमान खाईंदा, अल्लाह उनखे सवाब अजुर अता फरमाईंदुसि। हिकिड़ो किताब आहे, उन किताब हज़रत इमाम जलालुद्दीन सूती रहमतुल्लाहि ताला लिखियो आहे, हज़रत बीबी अम्मा बीबी फातिमा जे जंड पीअण जो किसो। उन में रवायत आणे थो त जेका औरत, जेका माई पंहिंजे मर्द जा कपिड़ा धोए, पंहिंजे औलादनि जा कपिड़ा धोई जॾहिं औरत नुपुड़ींदी आहे, पोइ उन पाणी जेतिरा बि कपिड़नि मथां पाणीअ जा फुड़ा किरंदा, अल्लाह करीम औरत जा एतिरा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। मर्द जा हक़ औरत ते, औरत जा हक़ मर्द ते असांखे दीन सेखारियो, इस्लाम सेखारियो। अॼु वलियनि जूं करामतूं वठिबो, दिलि चवंदी आहे त वलियनि जूं करामतूं ॿुधूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ये वली उन मर्तबे ते तॾहिं पहुता, मक़ाम ते तॾहिं पहुता जॾहिं शरीयत जी ताबेदारी कई, अल्लाह जी ताबेदारी, अल्लाह जे हबीब जी ताबेदारी कयूं, सभिनी जा हक़ पूरा ॾिनऊं। मर्द पंहिंजी ज़ाल खे पूरा हक़ ॾे, औरत पंहिंजे मर्द जो लिहाज़ करे, पाड़े जो लिहाज़ करे, रब करीम जी बंदगी 5 वक़्त नमाज पढ़े, शरीयत जी ताबेदारी करे, बसि पोइ जीअं दुआ घुरंदो वेंदो त बेड़ा पार थींदा वेंदा। अल्लाह ताला मुंहिंजी तव्हां ते रहम फरमाए। उथी बि सलात व सलाम ॿुधो आहे इंशाअल्लाह। मुस्तफ़ा